अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल इन्नल अम्र कुल्लहु लिल्लाह यख़फ़ून मा फ़ी अनफ़ुसिहिम मा ला युब्दून लक यक़ूलून लौ कान लना मिनल अम्रि शैउन मा क़ुतिलना हाहुना क़ुल लौ कुन्तुम फ़ी बुयूतिकुम लबरज़ल्लज़ीन कुतिबा अलैहिमुल क़त्लु इला मदाजिइहिम लियब्तलियल्लाहु मा फ़ी सुदूरिकुम लियुमह्हिस मा फ़ी क़ुलूबिकुम वल्लाहु अलीमुम बिज़ातिस सुदूर सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। ए मुंहिंजा सुहिणा हबीब तो इरशाद फरमा त सभु अमर जेको आहे उहो वास्ते अल्लाह जी आहे, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जे लाइ आहे। जेको पंहिंजी दिलनि जे अंदरि लिकाइनि था, जेको तुंहिंजे वास्ते ज़ाहिर कनि था, चवनि था त जेकॾहिं हुजे हा वास्ते असां जेको अमर अल्लाह जो त न क़त्ल कया वञूं हा असां हिते, यानी इहो उन्हनि जी ॿोली हुई जेके मुनाफ़िक़ हुया, जंगी उहद जे अंदरि शरीक थिया, भॼी विया। पोइ ईअं पिया चवनि त महबूब तो ईअं फ़रमायो त असांखे फ़तेह थींदी, अल्लाह असां सां गॾु आहे, असां कामयाबु थींदासीं। पर जे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मदद रखे हा असां सां, ॾिए हा त असां हीअं क़त्ल न कया वञूं हा, यानी हसरत पिया कनि। हालांकि अल्लाह जी राह में शहीद थियणु इहा कामयाबी आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा घणा सहाबी अल्लाह ताला जी बारगाह जे अंदरि इहे दुआऊं घुरंदा हुआ त या अल्लाह असांखे पंहिंजे रस्ते में शहादत नसीब फरमा। इहा हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी बि दुआ मशहूरु आहे, फरमाईंदा त मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजे रस्ते में शहादत नसीब फरमा। पर उहद जी जंग खां अॻु में खोड़ वाक़िया असांखे मिलनि था, जिन सहाबे किराम महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां फ़िदा थियण जे लाइ, क़ुर्बान थियण जे लाइ, राह हक़ में जान ॾियण जे लाइ उन दुआऊं घुरियूं, बासूं या अल्लाह असांखे हिन रस्ते में शहादत नसीब फरमा। इहो मोमिन जो शान आहे जो पंहिंजी ज़िंदगी खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी जे लाइ वक़ुफ़ करे छॾे। अल्लाह हयाती ॾिनी आहे, हिन हयाती मां कुझु त फ़ाइदो वठिजे न। असां सिर्फ़ु दुनिया जो फ़ाइदो वरितो आहे हयाती मां, टेम ॾियूं कारोबार खे, टेम ॾियूं दुनिया जे कमकार खे। पर अल्लाह जा नेक बाना उहे आहिनि जेके पंहिंजे ज़िंदगी जो पसा पसा अल्लाह जी राह में सर्फ़ कनि था, ख़ुदा जी बंदगी में, ख़ुदा जे ज़िक्र में। ऐं उन्हनि खे सिर्फ़ु इहा कोशिशि हूंदी आहे त वक़्तु बचायूं अल्लाह जी इबादत जे वास्ते, दुनिया जो मुख़्तसिर कमु करे जल्दी वरी अल्लाह ताला जे हुज़ूर में हाज़िर थियूं ऐं ख़ुदा ताला जी बंदगी कयूं। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन राज़ खे पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां ज़ाहिर थो फ़रमाए त महबूब हिननि जे दिलनि में छा लिकियलु आहे जेको तुंहिंजे लाइ ज़ाहिर नथा कनि। चवनि था त यक़ूलून लौ कान लना मिनल अम्रि शैउन मा क़ुतिलना हाहुना, जेकॾहिं असांजे लाइ अल्लाह जे तरफ़ां का शइ लिखियलु हुजे हा त असां हिन जॻह ते क़त्ल थोरी कयो वञूं हा। असां जीअं बदर में कामयाबु थियासीं, फ़ातिह थियासीं, ईअं असां अॼु उहद में बि फ़ातिह थी अचूं। वल्लौ कुन्तुम फ़ी बुयूतिकुम लबरज़ल्लज़ीन कुतिबा अलैहिमुल क़त्लु इला मदाजिइहिम। बहुत उन्हनि खे फरमाए त भली तव्हां पंहिंजे घरनि जे अंदरि महफ़ूज़ हुजो, लिकियलु हुजो, पर मौत हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेकॾहिं तव्हांजो मौत जंहिं जाइ ते लिखियलु आहे न त उहो मौत तव्हांखे उन पंहिंजे घर मां कढी तव्हांखे ॿाहिरि करे ऐं तव्हांखे उन जाइन ते पहुचाईंदो जंहिं जॻह ते तव्हांजो मौत लिखियलु आहे। हे त ईअं था चवनि त घर में हुजूं हा त महफ़ूज़ हुजूं हा, असांखे मौत न थिए। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मां वरी खे सम्झाए त घरनि जे अंदरि माण्हू कोन मरंदा आहिनि छा, खोड़ माण्हू घरनि में वफ़ात था कनि, हज़ारे माण्हू। पर हीअ त वॾी गनीमत आहे जेके अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे राह जे अंदरि शहादत नसीब फरमाए।
ऐं उहे ईअं पिया चवनि भाई असां पंहिंजे घरनि में हुजूं हा त पोइ त असांखे मथां ही वाक़ियो हादिस न थिए हा। पर अलाह जी ज़ाते बाबरकात फरमाए त भले तव्हां पंहिंजे घरनि में हुजो पर जेकॾहिं तव्हांजो क़तुलु तव्हांजो मौत जेको आहे कंहिं जाइ ते लिखियलु आहे उहो घर मां तव्हांखे कढी उन जाइ ते पहुचाईंदो, तव्हांजे मथां मौत उते वाक़ियो थींदो। भले यब तरी अलाह माफ़ी सुदूरकुम, ऐं अलाह ताला आज़माए थो जेको तव्हांजे दिलनि में आहे। लियो महीस माफ़ी कुलूबकुम, जेको तव्हांजे दिलनि में आहे उहो अलाह ताला ज़ाहिर करे, पोइ पंहिंजे अंदर में इहे शयूं रखियूं वेठा हा। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब जे मथां क़ुर पाक जे आयतुनि खे नादिर फरमाए करे उन ॻाल्हि खे ज़ाहिर फरमाई। फरमाए त वल्लाहु अलीमुम बिज़ात सुदूर, ऐं अलाह ताला सीननि जे राज़नि खे ॼाणींदड़ आहे। इन्नल्लज़ीन तवल्लव मिनकुम यौमल तक़ल जमान, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात त बेशक जिन शख़्स खे फिरी विया तव्हां खां, जंहिं ॾियारे ॿ लश्कर पाण में आम्हूं साम्हूं थिया उन ॾियारे उहे फिरी विया, यानी मुनाफ़िक़ 300 ॼणा हलिया विया। इन मस्त तज़ल्लहुम शैतान बेबाद मा कसबू, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त इन्हनि खे शैतान बहकायो, शैतान इन्हनि खे तिरकायो, जेको उन्हनि इहो फ़ैल कयो उन फ़ैल जो कारण इहो ई हो। वलक़द अफ़ल्लाहु अन्कुम, अलबते अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हां खां माफ़ फरमाई, तव्हां खां उन्हनि खां दरगुदर फरमाई। इन अल्लाह गफ़ूरुन हलीम, ऐं बेशक अलाह ताला जी ज़ाते बाबरकात बख़्शणहार ऐं दरगुदर करण वारो आहे। यानी उन में बाद सहाबनि जा बि पेर मुबारक उखड़ी विया जंग जी हालत में, ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे तसली जे वास्ते इन लफ़्ज़नि खे इरशाद फरमाई त वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम, अलबते बेशक अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे माफ़ करे छॾियाई। यानी लग़्ज़िश थी वञे माफ़ कजे, उन माफ़ जे अंदरि इस्लाह आहे, उनजे मथां ज़िद न ॾेई वेहिजे, उन ज़िद ॾिबो त नुक़सानु थींदो, बल्कि कंहिंखां ख़ता थी वञे दरगुज़र कजे, छो जो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी सुनत आहे। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जॾहिं उन्हनि खे माफ़ फरमाई त उन्हनि जा पेर मज़बूत थी विया ऐं उन्हनि खे उमेद जा दर उन्हनि जे वास्ते खुली विया त असांजो रब करीम जेको आहे सो बाज़ारो आहे, असांजे हाल जे मथां करम करण वारो आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी मुतअद्दिद आयतूं जेके आहिनि अञा बि अॻिते आयतूं सॻुरियूं आहिनि, जेके अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उहद शरीफ़ जे मुतलिक़ इरशाद फरमाए थो पियो, जेको वाक़ियो हुन में वाक़ियो थियो उनजे अंदरि जेके कैफ़ियतूं आयूं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजो इज़हार फरमाए थो पियो। जीअं इंसानु पंहिंजे लाइ दुनिया भली पसंदि थो करे, घर बि भलो हुजे ऐं असांजी कारोबार बि भलो हुजे, औलाद बि भलो हुजे, अहिड़ी तरह सां आयतनि में इहो सबक़ु असांखे मिले थो त हमेशह जे लाइ पंहिंजे भले मौत जो बि इंतिख़ाब कर, मरण जो बि इंतिख़ाब कर, हमेशह रब जी बारगाह में इहा दुआ घुरंदो कर, मौला कहिड़ी दुनिया मूंखे तो सुठी ॾिनी आहे, इज़त बि ॾिनई, माल बि ॾिनई, औलाद बि ॾिनई, हिन ज़िंदगी जी पुॼाणी में जेको तुंहिंजो फ़ैसिलो आहे न उहो मौत आहे, मुंहिंजा मौला उहो बि असांखे भलो नसीब फरमा। इहा हमेशह दुआ घुरणु घुरिजे। ऐं मुनाफ़िक़ हमेशह हसरत कंदा रहिया आहिनि इन ॻाल्हि जे मथां, जॾहिं दीन जे रस्ते में उन्हनि खे तकलीफ़ पहुची त पंहिंजी कमाई बर्बादु करे छॾियूं, ऐं मोमिननि खे तकलीफ़ पहुचंदी आहे त उहे उन जॻह ते साबित क़दम रही करे ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी बारगाह में उनजे रहमत ऐं मफ़रत जी उमेद रखंदा। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। और मां तौफ़ीक़ इल्ला